ॾिसो भाई भजन गाईंदा आहियूं असां कि राम नाम अति मीठा है, कोई गा के देख ले। त राम नाम मिठो थोड़ी आहे, अति मिठो आहे। और जपींदो त एॾो कौड़ो लॻंदो आहे, एॾो करेले खां बि वधीक, इच्छा ई न थींदो। थोड़ी देरि नाम जपियो, 5 मिंट ईअं लॻंदो टीवी हलायां, 10 मिंट नाम जपियो, अरे मोबाइल में पतो न आहे कहिड़ा मैसेज आया हूंदा। 15 मिंट नाम जपियो, अरे भैंसा कुछ खाधो आहे, वरी बि अलाए छो जबान चट चट थी करे, अरे चांहि त ठाहे वठे ॾो भैया, चांहि ठाहे वठ। हरे राम। जेकी ॻाल्हियूं यादि न अचनि, दिमाग़ खपाइण सां उहे बि यादि अची वेंदियूं नाम जपण सां। त नाम मिठो त आहे, अति मिठो आहे, थोड़ो मिठो न आहे। वॾी ॻाल्हि आहे कि हर सिमरन में आप निरंकारा, नाम जी महिमा सां वेद शास्त्र ग्रंथ पुराण सभु भरियल पिया आहिनि। अरे नाम जी एॾी महिमा आहे कि गोपाल जी जॻह ते गपोड़ू जपियो त बेड़ो पार, सीताराम ते घसीटाराम जपियो त बेड़ो पार, मरा मरा चओ राम जी जॻह ते त बेड़ो पार। और बिना श्रद्धा बिना सिक बिना विश्वास जे जपियो तॾहिं बि बेड़ो पार, पर देर सां। और सिक रखी श्रद्धा विश्वास रखी, ओहो हवाई जहाज बि पोइ ते थी वञे। नाम में असांखे अगरि लगन लॻी वञे, अगरि नाम हलंदो रहे हलंदो रहे हलंदो रहे, अरे बसि सुमरन कंदा रहूं, हिकिड़ी आदत थी वञे, जड़वत थी वञे। ये मशीन हलंदी आहे, ये जबान टर टर कंदी रहंदी आहे, ॾेडर वांगुरु बक बक कंदा रहंदा आहियूं असां सॼो ॾींहुं। अरे उनखे हटाए करे राम राम कंदा रहूं, कृष्ण कृष्ण कंदा रहूं, बेड़ो पार थी वञे महाराज। हरे राम हरे कृष्ण। अहिड़ी खुमारी चढ़ी वञे, अहिड़ो रस अची वञे, अहिड़ो चस्को लॻी वञे, सॼी दुनियादारी भुलिजी वञूं। नाम जपण में चवनि था रिद्धियूं सिद्धियूं नवनिधियूं ईअं पोयों घुमंदियूं। नाम जपण सां दिव्य संतनि जा सिद्ध संतनि जा दर्शन थींदा आहिनि। सभु दैवीय संपदा अची करे घर जे अंदरि घट जे अंदरि बीहंदी आहे। नाम जपे जपे उहो नामी, जीअं राम जो नाम था जपियो त राम, श्री कृष्ण जो जपियो था त श्याम, उहे भीतर प्रगट थी वेंदा आहिनि। ध्रुव महाराज खे 5 महीने में प्रगट थी आहे। पोइ टिनी लोकनि जी सांस रुकी पई, छो जो ध्रुव महाराज सांस रोकी, भॻवान खे क़ैद करे रखियो अथई। उल्टा नाम जपत जग जाना, बाल्मीक भय ब्रह्म समाना, सुमर पवन सुत पावन, नामू अपने बस कर राखे रामू। ऐं आख़िरी में चई छॾियऊं कि कहो कहाँ लग नाम बड़ाई, राम न सकहे नाम गुण गाए। जज साहब कंहिंखे फांसी ॾींदा आहिनि त कलम तोड़े छॾींदा आहिनि। दी एंड थी वई, आख़िरी खेल थी वियो, फाइनल जस्टिस। त तुलसीदास जी चवंदा आहिनि कलम तोड़े छॾी इहा ॻाल्हि लिखी करे। भाई नाम जी महिमा त अनंत आहे, लेकिन असां थोरी घणी जेकी पंहिंजे अनुसार चई आहे भॻवान जी कृपा सां, त आख़िरी लाइन इहा लिखियऊं कि कहाँ लॻ नाम बड़ाई। मां केतिरी चवां कि राम न सके नाम गुण गाई, त इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी। जॾहिं राम जी नथा चई सघनि नाम जी महिमा, पंहिंजे नाम जी महिमा ख़ुदि नाम ई नथा चई सघनि, त मां छा चई सघंदुमि? ऐं ॿिया छा चई सघंदा? शेषनाग छा चई सघंदा? माता सरस्वती कीअं चई सघंदी? इहो चई करे उन्हनि कलम तोड़े छॾी। दी एंड, फाइनल जस्टिस, आख़िरी फ़ैसिलो थी वियो। चओ हरे राम। ऐं कलयुग में त इन जो प्रताप कई गुना वॾो थी वियो, कई गुना। इन करे नाम जपींदा अचो, जपींदा अचो, खूब जपींदा अचो, गाईंदा अचो, गुनगुनाईंदा अचो, आनंद ई आनंद, मौज ई मौज। कुछ ही महीना अगरि साल तव्हां जपियो लगातार, कुछ महीना, तव्हांजे अंदरि अहिड़ियूं अहिड़ियूं शक्तियूं प्रकट थी वेंदियूं। ऐं उन शक्तियुनि में ध्यानु न ॾिनव, जीअं बागेश्वर बाबा खे केवल हिकिड़ी सिद्धि अची वई आहे न, मन जी ॻाल्हि सम्झणु, भूत भविष्य उनखे वर्तमान पतो थो पइजी वञे, त्रिकालदर्शी थी आहे। इहा हिकिड़ी सिद्धि आहे। अहिड़ियूं 8 सिद्धियूं नवनिधियूं प्रकट थी वेंदियूं, तव्हांजे पोयों घुमंदियूं कि असांखे अपनायो अपनायो। ऐं उनजे लोभ लालच में लॻी वियासीं त भॻवानु चवंदो ॾिस छॾे छॾी। हालांकि मुक्ति त पोइ मिलंदी, पर जीते जी भॻवानु खपनि त उन में बि न फासे मां। हरे राम।